जेको बंदि करे छॾ, न त असीं जेके पाकिस्तान में वेठल अक़लीती बिरादरी तो चलाए काफ़ी आहियूं। असां हिंदू बिरादरी दीन इस्लाम जी बिल्कुलु वॾी इज़त ऐं असीं एतिराम कंदा आहियूं। इहो न आहे कि असीं इस्लाम खे बिल्कुलु इज़त न करियूं, बाक़ाइदा असां लाइ करे क़ाबिल एतिराम आहे, असीं इज़त कंदा आहियूं। रमज़ान जो महीनो हूंदो आहे, बाक़ाइदा असीं रमज़ान जे अंदरि असांजो 21 रोज़ो 27 रोज़ो रखंदा आहियूं। मोहरम अल हराम में इमाम हुसैन जो असीं उर्स कंदा आहियूं। असांजे मोहल्ले जे अंदरि ॿुधायां त अब्दा शाह साहिबी जो आस्थान बनियल आहे, जेको वॾो उर्स थींदो आहे सालियानो। असीं बिल्कुलु ई असीं इस्लाम दीन इस्लाम खे मञींदा आहियूं ऐं इस्लाम जेको भाईचारा ऐं मोहबत जो सबूत ॾिए थो, जेको मोदी सरकार जंहिंजो ग़लति फ़ाइदो वठी उनखे चऊं था त बास अची वञे, न त तव्हां लाइ करे बिल्कुलु असीं ख़तरनाक साबित थींदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं मोदी सरकार मुर्दाबाद, सरकार मुर्दाबाद।